ये करीम ॾिनो खरूस मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल वारनि वटि दाई थी आयो आहे त पुलिस इनखे तंग करे रही आहे। असां इन खां पुछा कंदासीं त पुलिस छाजे करे तव्हांखे तंग करे रही आहे। सही पुलिस मूंखे तंग थी करे, मुंहिंजे माइटनि जो बिरादरी जो मसइलो आहे पाण में, उन्हनि सां मुंहिंजो को बि वास्तो न आहे, को बि तालुक़ु न आहे पाण में, उन्हनि जो बिरादरी जो मसइलो आहे। बेगुनाह साईं पुलिस अची मूंखे तंग थी करे, मूंखे चालान चवंदे चालान था कयूं, हीअं था कयूं, मूंखे बेगुनाह चए एतिरा पैसा ॾे त पोइ असां तोखे छॾियूं। मूंखे तंग थी करे पुलिस साईं बेगुनाह मुंहिंजो DI साहब SP साहब खे अपील आहे त मूंखे साईं पुलिस तंग न करे, मां ग़रीब मिसकीन साईं बदिलो करो, आशिक़ करो, त हिननि जो साईं पाण में बिरादरी जो मसइलो आहे। बेगुनाह साईं मूंखे पुलिस तंग थी करे, महिरबानी करे पुलिस मूंखे तंग करे। सिंध वारे TV वारनि जो मां शुक्रगुज़ार आहियां, मुंहिंजो आया आहिनि, मुंहिंजी दाह वार न आई अथऊं। मां प्रिंस कपिल हेॾे होॾे मां भॻुमि साईं, मुंहिंजी को बि दाह नथो वार न आहे। मां शुक्रगुज़ार आहियां हिननि जो साईं, मुंहिंजी दाह वार महिरबानी करे साईं मूंखे पुलिस तंग न करे, मूंखे तहफ़ुज़ मिले। मूंखे नंढड़ा बच्चा आहिनि, मां साईं पुलिस जे कयां जा मां पंहिंजा बच्चा पालियां, ग़रीब साईं मिसकीन आहियां मां। हे साईं कोरट सगोरी जो लेटर आहे, मां कोरट सगोरी खे बि उते दरख़्वास्त कई, उते मां केस विधो आहे, उन बि मूंखे ॾिनो आहे त तव्हांखे पुलिस तंग न कंदी। हाणे महिरबानी करे DIG साहब SSC साहब पुलिस खे चवनि महिरबानी करे मूंखे तंग न कनि। हे कोरट सगोरी जो लेटर आहे, उन बि मूंखे आज़ादु कयो आहे, मुंहिंजो कंहिं सां बि को तालुकात कोन्हे, कंहिं धुर सां बि। नाज़रीन, ही करीम ॾिनो खरूस जेको आहे पंहिंजो कोरट जो लेटर बि ॾेखारे थो त कोरट असांखे आज़ादी ॾिनी आहे, उन जे बावजूद बि पुलिस हिनखे बार बार तंग करे रही आहे। शफ़ीक़ रहमान बुरड़ो, चीफ रिपोर्टर, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल।